लतीफ़। लेह लद्दाख जी सिंधु दर्शन जी तारीख़ी सफ़र सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िज़मत में हाज़िर आहियां। सिंधु दर्शन जी जॾहिं पहिरीं यात्रा जी तजवीज़ पेश थी त केतिरनि जे ज़हन में कई सवाल उभरिया। किन जे मन में भरम त किन जे मन में उत्साह, किन में नाराज़पो, किन जो वरी चवणु हो त असीं सिंध वञी सिंधु नदीअ जो दर्शन कंदासीं। पहिरीं यात्रा जी डेलीगेशन में शामिल हुअण करे इन ते सिंधु किनारे नओं तारीख़ी बाब सफ़रनामो बि मूं कलम बंदि कयो। सिपू में आर्टिकल बि पब्लिश थी, मिलियल जुलियल तासरात मिलिया। बॉस्टन अमेरिका मां डॉक्टर निरंजन दुधाणी आर्टिकल खे पसंदि कंदे मुबारकूं पेश कयूं। अमेरिका जे सिंधी सम्मेलन जे ब्रोशर में आर्टिकल बि छपी। इन बाद सिंधु जोत में छपजण ते बि अलॻि अलॻि राया मिलिया। सफ़रनामो जम्मू कश्मीर ले लद्दाख जी झलक आहे। 25 सेप्टेम्बर साल 1997 ते सिंधी एकेडमी जे मीटिंग में वाइस चेयरमैन श्री KR मलकाणी, एग्जीक्यूटिव कमेटी जा मेंबर प्रोफेसर KN वासवाणी, वीना श्रृंगी, सेक्रेटरी डॉक्टर मोतीलाल जोतवाणी शामिल हुआ। फ़ैसिलो वरितो वियो त अगरि मेंबर स्टडी टूर लाइ हलणु चाहिनि त एकेडमी उन्हनि खे सपोर्ट कंदी। सिंधु असांजी मावा, अनजल अझो पहरावा, पत्थर बिजो तारे सके सिंधु ओहो दरिया। अहिड़ी मिठी प्यारी अमा नितनेक बाझारी अमा, उन माउ तां घोरी वञा सदके वञा सिंधु। सिंधु 9 अक्टूबर सुबुह 5 बजे पालम हवाई अड्डे ते असीं पहुतासीं। मलकाणी साहब, लाल कृष्ण आडवाणी, दिल्ली जो चीफ मिनिस्टर साहिब सिंह वर्मा ऐं ॿिया केतिरा डेलीगेट मौजूदु हुआ। 7 बजे फ्लाइट उॾाम भरी। फ्लाइट में लाल कृष्ण आडवाणी जिन सभिनीनि खे खेकारींदा अॻिते वधंदा जॾहिं मुंहिंजी सीट जे भरिसां आया त पुठीअ सीट ते 2 नौजवान वेठा हुआ। उन्हनि चयो, "What a great personality is traveling with us." लेह हवाई अड्डे ते नौजवाननि चयो, "असीं इंटरनेशनल TV चैनल जा रिपोर्टर आहियूं। हिकु हिंदू कश्मीरी हो ऐं ॿियो मुस्लिम। लेह हवाई अड्डे जे चइनी तरफ़ पहाड़ ई पहाड़ हुआ। सावक ऐं वणकार जो त नालो ई न हो। हवाई अड्डे ते चूंडियल नुमाइंदनि ऐं अफ़सरनि पखरूं पाए करे असांजी आजिया कई। सिंधु दर्शन जो मरहबाई बैनर बि हो। संगीत जे गूंज सां लद्दाखी फनकारनि मरहबा कई। हवाई अड्डे ते हिदायत कई वई त पंहिंजी एनर्जी वेस्ट न कंदा, होटल में वञी आराम कंदा, घटि ॻाल्हाईंदा, चांहि ऐं पाणी जो घणो इस्तेमालु कंदा। हलण जी रफ़्तार रोज़मर्रा जी रफ़्तार अगरि 100 कदम आहे त हिते सिर्फ़ु 25 कदम खणंदा। अव्हां जो साह न चढ़णु घुरिजे। होटल जे मकानी नाले जो मतिलबु हो स्वर्ग, बिश्त। पहाड़नि जे घेरे में इहा होटल हुई।
इते इमारतूं हिकु मंज़िल वारियूं हुयूं। दर ते ठक ठक थी 2 शख़्स कमरे में दाख़िल थिया। हिकु चयो, मां डॉक्टर दोरजी आहियां। हिदायत कई त पाणी घणो पीअंदा, आराम कंदा, निंड न बि अचे त बि लेटिया रहंदा ऐं इहो ॾिसंदा त तव्हांखे थकावट न थियणु घुरिजे, ऑक्सीजन जी लेवल न घटिजे। रूम लॉक करे असीं थोरी देरि खां पोइ ॿाहिरि निकितासीं। डॉक्टर सूर्यकांत बाली जी न्यूज़ जे टीम सां उते मौजूदु हुआ। अङण में चांहि जी चुस्की वरिती। लेह में मींहुं तमामु घटि पवंदो आहे। बादल ईंदा आहिनि पर बिना बसकारे हलिया वेंदा आहिनि। साम्हूं पहाड़ बर्फीला पे लॻा ऐं अॻियां पथरीला पे लॻिया। अगस्त में हिते मेलो लॻंदो आहे। शाम जो मंदर में मकानी तंज़ीमुनि असांजे मरहबा कई। मंदर जे भित ते लिखियलु हो, दिस टेम्पल वॉज बिल्ट एज अ रिजल्ट ऑफ श्रमदान डन बाय मैन एंड ऑफिसर्स ऑफ ITB फोर्स, इंडियन टिबेटन बॉर्डर फोर्स। दिल्ली जे वॾे वज़ीर साहिब सिंह वर्मा ख़िताब कंदे चयो, सिंधू नदीअ वटि सॼे देश जी सभ्यता आहे। अहिड़ो सपनो साकार थींदो जो कैलाश मानसरोवर हितां लद्दाख मां वेंदा। सियाचिन जा काफ़ी बोर्ड बि उते नज़र आया। वाट ते हिकु बोर्ड ते नज़र पई, हेमांग गेटवे टू नुम्ब्रा एंड कुरंगला। ऋग्वेद में सिंधुअ जो ज़िक्र 9 श्लोकनि में असांखे मिलंदो। सदियुनि खां वठी सिंधुअ केतिरा नाला अपनाया आहिनि। द्रावड़ जे हुक्मरानी में इन एराज़ी खे द्रादी सिंधु कोठियो वियो। ॿी सदी तिब्बती शाही ख़ानदान जी फतह खां पोइ शींहं मुंहं वारी नदी कोठियो वियो। तिब्बती अदब में इन खे सी तारो। बरतानवी हुकूमत जे आमद ते अंग्रेज़नि इन खे इंडस नालो ॾिनो। हिन कड़ी में मेंबर पार्लियामेंट महानवारी शंकर लालवाणी जिन सिंधु दर्शन यात्रा जी पहिरीं डेलीगेशन जो उहे हिसो हुआ। नओं न्यापो में पंहिंजूं यादियूं असां सां वंडी रहिया आहिनि। मां उन सौभाग्यशाली ग्रुप जो मेंबर हुउमि जेको ऑफिशियली पहिरीं यात्रा थी। उन खां पहिरियों लॻभॻि 22-23 माण्हू असां सिंधु दर्शन यात्रा से वियासीं ऐं उते जो नज़ारो ॾिसी करे असांजी अखियुनि में पाणी अची वियो, छोकी असां कॾहिं ॿुधो न होसीं कि सिंधु नदी असांजे भारत देश मां गुज़रे थी पई। जॾहिं इहा ॼाण पई त जॾहिं कार्यक्रम जी सूचना आई त असां वियासीं। दादा मोटवानी जी, दिल्ली वारा तरुण जय जी, अडवानी जी, सभी हुया हुन में। ऐं बाय रोड असां वियासीं। ॾाढो ॾुखियो सफ़र हो, पर उते जॾहिं पहुचासीं त हिकु ॾींहुं आराम करण खां पोइ सिंधु दर्शन थिया ऐं उते असां पूजा अर्चना ॿारणो बि कयोसीं। पर हिकु ॻाल्हि जेकी मूंखे ओन महिल फील थी उहा इहा थी कि जॾहिं असां ॿिए ॾींहुं बाज़ार में मार्केट में वियासीं त दुकानुनि ते जॾहिं असां ॾिसण वियासीं ऐं उन्हनि खां ॻाल्हायोसीं त उते असां खां इहो पुछनि पिया कि यू आर फ्रॉम इंडिया, यानी उन्हनि खे लॻे पियो कि असां भारत देश में न आहियूं, भारत देश जे ॿाहिरि आहियूं। हिन जो मतिलबु कि असांजो उते कनेक्टिविटी न हुई, असांजा माण्हू उते न वेंदा हुया, न बराबरि वेंदा हुआ, तॾहिं उन्हनि खे लॻंदो हो कि असां भारत में न आहियूं, इंडिया में न आहियूं। ऐं हिकु सिंधु दर्शन यात्रा हिकु लेह लद्दाख खे भारत खां जोड़ण वारी हिकु महत्वपूर्ण यात्रा बि रही आहे। खैर हुन धार्मिक ऐं सांस्कृतिक महत्व त आहे से सिंधु नदी जे करे, पर हुनजे अलावा बि जेके असांजी लाॻापो आहे लेह लद्दाख खां भारत जे ॿियनि शहरनि खां, उहो न जे बराबरि हुयो। पर सिंधु दर्शन यात्रा समिति खां पोइ इहो अञा वधियो आहे। हाणे जॾहिं पोइ वञण जो मौक़ो मिलियो त कंहिं ईअं न चयो कि यू आर फ्रॉम इंडिया। इहो ज़रूरु पुछां तव्हां कहिड़े शहर मां हो। त इहो जो फ़र्क़ु आहे, इहो ॾाढो वॾो फ़र्क़ु आहे।
कि पहिरियों उन्हनि खे लॻंदो हो असां भारत में आहियूं न आहियूं, त इहो मुंहिंजो पहिरियों फर्स्ट एक्सपीरियंस रहियो जेको मां तव्हांजे विच में रखियो आहे। जय उन वक़्तु लद्दाख जी 3 लख आबादी ॿुधाई वई। लद्दाख जा 205 ॻोठ आहिनि। इते 1,55,000 ॿोधी, 1,300 आर्य, 2,000 खनि हिंदू, बाक़ी मुस्लमान आहिनि। इते 2 दशहरा मल्हाया वेंदा आहिनि। लद्दाख में औरतुनि जो तादाद मर्दनि खां वधीक 51.2%, औरतूं ऐं मर्द 48.8%। हर क़ौम जूं के रस्मूं ऐं कुरस्मूं बि हलंदियूं पियूं अचनि। इते हिकु भाउ शादी करे ईंदो त इहा सभिनीनि भाइरनि जी ज़ाल बणिबी। ॿी रस्म कुटुंब मां हिकु लामा बि बणिजंदो। हाणे इहा रस्म घटिजी रही आहे। ॿोधियुनि जा सभु ग्रंथ पाली ऐं संस्कृत में आहिनि। डॉक्टर नारायण सामताणी पाली ऐं संस्कृत जो विद्वान हो, जंहिं पालीअ ते वॾो कमु कयो आहे। इहे काली ऐं शंकर जा पूजारी आहिनि। मुस्लमाननि में घणियुनि शादियुनि जो रवाजु आहे। इन्हनि जी हिकु ज़ाल लद्दाखी हूंदी आहे ऐं हिकु कश्मीर मां शादी करे ईंदा आहिनि। इहा ॼाण मकानी माण्हुनि सां कचहरी दौरान असांखे पई। औरतुनि जे लिबास खे गोंचा कोठियो वञे, जेको गाउन घघे जियां, ऐं माण्हुनि जे पसंदीदा रांदियूं आहिनि फुटबॉल, हार्स पोलो, क्रिकेट, वॉलीबॉल। असां पोलो ग्राउंड में पोलो मैच बि ॾिठी। खाधे में चांवरनि जो इस्तेमालु कनि। इते जी गुड़ गुड़ चांहि मशहूरु आहे, जंहिंमें मखण, खंडु, लूणु विझनि। श्री के.आर. मलकाणीअ चयो त इहा चांहि त असांखे पीआरियो। इते तिब्बतिन रिफ्यूजीज़ बि झझे तइदाद में आहिनि। मर्द ऐं औरतूं गॾिजी नृत्य कनि, मुखोटा पाए बि नृत्य कनि। लद्दाखियुनि जो नओं साल लूसर आहे, जंहिं ते वॾो जशन मल्हाइनि। हर खाइण लाइ ॾांद बदिरां इहे याक जो इस्तेमालु कनि। लद्दाखी खिली खीकारनि ऐं चवनि झूले, जीअं असीं नमस्ते ऐं झूलेलाल चऊं। स्पेन में वरी ओला चवनि। सिंधु किनारे लाउड स्पीकर ते सिंधु मातरम जी गूंज मन में ख़ुशी जी लहर आणे छॾी। सिंधु नदीअ मां मूं ऐं शालिनी हिक ॿिए जो हथ पकड़े पवित्र शीतल जल जा छंडा पाण ते हया। मुंहिंजे लबनि ते ही सिटूं अची वयूं। उन वक़्तु सिंधुअ जे गोद में मारवी आई, चइनिनि तरफ़ सरहाई छाई। मारवड़नि जा मुंहं बहकिया, मन में गुलज़ारी छाई। सिंधुअ जे गोद में मारवी आई। लद्दाख जे तारीख़ी जॻहियुनि जो बि दर्शन कयो। पत्थर साहिब गुरुद्वारा, बुद्ध धर्म जो प्राचीन आस्थान हिम्स गोम्पा मानेस्ट्री मठ ऐं थेक्सी मठ। इते ले ऑल इंडिया रेडियो जी स्टेशन डायरेक्टर मैडम तेसरिंग इग्मा दिल्ली रेडियो जा हाल वाल असांखां वरिता। चयईं अगरि अव्हांखे शॉपिंग करणी आहे त मां तव्हां सां गॾु हली सघां थी। ॿोधी पवित्र आस्थान हेम्स जे ॿाहिरि वॾो विरांडो हो। रंग बिरंगी दॿनि में गोल घुमंदड़ चकरियूं फिक्स थियल। ॿुधायो वियो त हर हिकु बॉक्स में 1000 पवित्र श्लोक रखियल आहिनि। हिक हिक खे फेरण सां 1000 श्लोक उचारण जो फल मिलंदो। अॻिते 1 करोड़ श्लोकनि वारो बॉक्स हो। मूं बि इन खे फेरे पुण्य कमायो। बुद्धम शरणम गच्छामि। तारीख़ी सिंधु दर्शन यात्रा जा के हसीन पल शालिनी सागर असां सां वंडे रही आहे। हिन एपिसोड में हिकु अहिड़ी यात्रा जो असीं ज़िक्र कंदासीं जंहिंजा यादगार पल असांखे अॼु बि यादि आहिनि। लेह लद्दाख जी पहिरीं यात्रा, पहिरियों जेको आहे स्टडी टूर लेह लद्दाख में वियो हो। थियो हीअं जो उन जा कुझु हसीन यादगार पल अव्हां सां वंडिया त 25 सेप्टेम्बर राति जो मूंखे वीना श्रृंगीअ फ़ोन कयो ऐं चयईं त शालिनी
लेह लद्दाख जे लाइ स्टडी टूर वञी रहियो आहे ऐं मलकाणी साहब KR मलकाणी साहब उन वक़्तु दिल्ली सिंधी एकेडमी जा वाइस चेयरमैन हुआ। उन्हनि हिकु मीटिंग कोठाई आहे जंहिंमें इहो फ़ैसिलो वरितो वियो आहे त लेह लद्दाख जो हिकिड़ो स्टडी टूर कयो वञे। त मां चाहींदसि तूं बि हल। मां हिकदमि हामी भरी, छाकाणि जो इहो हिकु बेहद ई ख़ूबसूरत ऐं सुनहरी मौक़ो हुयो जेको पंहिंजे हथां मां न पियो विञाइणु चाहियो। हूअं त लेह लद्दाख जूं इन खां पोइ बि 2 यात्राऊं थी चुकियूं आहिनि, जंहिंमें वीना श्रृंगी जे तरफ़ां मारवी भेनरुनि जी जेका सिंधी तंज़ीम आहे तंहिंजो हिकिड़ो टूरिज़म डिपार्टमेंट प्रोग्राम रखायो हो उते लेह लद्दाख में। त उन लेह लद्दाख वारे इन टूरिज़म डिपार्टमेंट जे नीड ते बि केतिरा ई फ़नकार, जिन में पंकज जेसवाणी बि हुयो, राधिका वाधवाणी, लीलू झांगियाणी, पद्मा गिदवाणी, वीना श्रृंगी त ख़ैर हुई, छो जो उनजी सॼी इन इनिशिएटिव सां हिन प्रोग्राम खे उते करण जो मौक़ो मिलियो हो उन्हनि सिंधी फ़नकारनि खे। त उहे यादगार पल, उहा यादगार जर्नी असां कॾहिं बि न विसारे सघंदासीं। सिंधु दर्शन यात्रा में ॿियो भेरो त ख़ैर जॾहिं मां तव्हां सां ज़िक्र कयो कि वीना श्रृंगी इन जो टूरिज़म डिपार्टमेंट जे मार्फत जेको उते प्रोग्राम रखियो हो ऐं पहिरियों जेको थियो हो उन में छो जो तमामु तड़ तकड़ में इहा सॼी ॻाल्हि थी ऐं जेॾी महिल रिज़र्वेशन्स कराइण जूं ॻाल्हियूं आयूं त फ्लाइट सभई फुल थी वई हुयूं। मूंखे जॾहिं फ्लाइट जी टिकट वठणी पई त मूंखे ख़बर पई कि फ्लाइट ऑलरेडी सॼियूं बुक आहिनि ऐं काई बि उन में सीट अवेलेबल कान्हे, सवाइ जेको आहे इकोनॉमी क्लास सॼो फुल हुयो, सवाइ एग्ज़ीक्यूटिव क्लास जे। त मूं बि इहो सोचियो कि कोई ॻाल्हि कान्हे, एग्ज़ीक्यूटिव क्लास जी टिकट करायां थी। मां उहा टिकट कराई ऐं थियो ईअं जो उन प्लेन में मूंसां गॾु उन एग्ज़ीक्यूटिव क्लास में मिस्टर लाल कृष्ण आडवाणी जी, असांजा सीनियर लीडर, साहिब सिंह वर्मा जी ऐं ॿिया केतिरा ई जेके आहिनि से मौज़िज़ महिमान ऐं शख़्सियतूं उन में गॾु हुयूं। मिस्टर मलकाणी इकोनॉमी क्लास में वञी वेठा, जेको मूंखे सुठो न लॻो त मां उथी वञी उन्हनि खे रिक्वेस्ट कई कि मां चाहींदसि कि तव्हां उते वञो एग्ज़ीक्यूटिव क्लास में ऐं मां हिते थी तव्हांजी जाइ ते विहां। पर मलकाणी साहब चयो न, अहिड़ी काई ॻाल्हि कान्हे, मां हिते कंफर्टेबल आहियां। असां लथासीं, तंहिंमें साहिब सिंह वर्मा सां गॾु उन ई बस में पूरा लाल कृष्ण आडवाणी जी, प्रतिभा आडवाणी ऐं जयंत आडवाणी उन्हनि जो पुटु, उहे सभु इन बस में असां उते हुआसीं ऐं रवायती तौर ते लेह लद्दाख में असांजो उते स्वागत बि कयो वियो। त इहे यादगार पल, उते जो एॾियूं ख़ुशनुमा ख़ूबसूरत यादियूं आहिनि जिन खे कॾहिं बि असीं विसारे न सघंदासीं। जंहिं वक़्तु उतां असां कश्मीर खां इहा जेका लेह लद्दाख मां शुरू थी थिए सिंधु, उन जे पाणीअ खे असां छुयोसीं त एतिरो त थधो, एतिरो शफ़ाफ़ ऐं एतिरो मिठो जो हिकु दिलि खे सुकून मिलियो ऐं तमामु घणी ख़ुशी थी। त इहा उतां शुरू थी थिए ऐं वञी सिंध में पहुचे थी। त जितां जो छोड़ आहे, इन जो शुरूआत आहे कश्मीर खां, उतां इन में असां इन खे ॾिठोसीं। उते झूलेलाल जी आराधना थी ऐं पंडितनि जेके उते जा लामा हुया, ॿोधी लामा, उन्हनि जेको आहे सो मंत्र उच्चारण कयो। तंहिंखां सवाइ उते ॿिया बि जेके हाथियुनि बहिराणो कढियो, लाल साईं जो बहिराणो वीना ऐं मूं बि पंहिंजे मथे ते रखियोसीं ऐं लाल साईं खां आशीर्वाद घुरियोसीं। सिंधु नदीअ जा उहे पल, उहे सुहाव असीं अॼु ॾींहं ताईं भुलिजी न सघंदासीं। ऐं मां फुराइती आहियां वीना श्रृंगी जी, जंहिं मूंखे अॼु इहे ख़ुशनुमा पल अव्हां सां वञण जो मौक़ो ॾिनो आहे। ऐं असांखे उतां वेझो पत्थर साहिब गुरुद्वारो हुयो, उते बि वठी हलिया। उहो गुरुद्वारो बि बेहद ख़ूबसूरत ऐं एॾी सेवा भाव ते थी जो असांखे उते हुननि, असांजो कोई अॻु में ॿुधायल कान हो, ओचितो असां वियासीं, सभिनीनि खे हुननि लंगर खारायो। असां सभिनी उते उहा जेका आहे लंगर जी प्रसाद वरितोसीं ऐं खाधोसीं, माणियोसीं उनखे ऐं आशीर्वाद वरितीसीं। त उहे जेके वादियूं, हिन तरफ़ पहाड़, हिन तरफ़ नदियूं ऐं उते जा माण्हू जेॾी महिल हिक ॿिए खे ग्रीट कंदा आहिनि लद्दाख जा, त उहे चवंदा आहिनि झूले। त कंहिं असां सां गॾु हिकु डेलीगेट मां खिली चयो कि तव्हां झूले था चओ, असीं झूलेलाल था चऊं।
त इन में बि काफ़ी सिमिलैरिटी असांखे मिली। त मां हिकु दफ़ो वरी नओं न्यापो जी बानी वीना श्रृंगी खे वाधायूं ॾींदसि ऐं शुक्राना मञींदसि कि अॼु हिन यात्रा जा कुझु पल मूंखे वंडण जो मौक़ो मिलियो आहे। महिरबानी। क़ौमी अॻवान लाल कृष्ण आडवाणी जो सुपिनो साकार थियो जॾहिं सभिनीनि गॾिजी वैदिक ॿोधी मंत्रनि ऐं लाल साईं उॾेरे लाल वरुण देवता जी पूजा आराधना कई। हिमाचल जे वज़ीर जंहिं मटकी में पवित्र जल आंदो हो इहो सिंधु खे अर्पियो वियो। लामाउनि पंहिंजे रस्मुनि मूजिबि पूॼा कई। बैनर ते भारत माता भॻवान बुद्ध जूं तस्वीरूं पस मंज़र में उछलूं ॾींदड़ सिंधुअ जो मंज़र। बहिराणे जी थालीअ में पूॼा जी सामग्री विझी झूलण जी आरती कई वई। भॼननि जी गूंज में मथे ते बहिराणो खणी प्रार्थना कई। झूलण सभिनी जा ॿेड़ा बने लाइ 10 अक्टूबर 1997 ते दुर्गा नवमी जे पवित्र ॾियारे ते क़ौमी अॻवान लाल कृष्ण आडवाणी साहिबु जॾहिं माइक ते आया ताड़ियुनि जी गड़गड़ाहट में संदन आजियां कई वई। लेह जे वादी में संगीत जो पराॾो गूंजजी उथियो ऐं लद्दाखी नृत्य जो रंगारंगी प्रोग्राम पेश कयो वियो।